नाज़रीन हींअर असीं मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते जस्कम के चेयरमैन सनान कुरैशी की क़यादत में पयाम सिंध की रैली पहुंची चुकी है। रैली में शरीक धरती धणियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। अचो त पुछो त हिन छा। हूँ तो समूरी सिंधी क़ौम जी आहियां। शहीद बशीर खान कुरैशी की पार्टी में सनान खान इन वक्त असो मरकज़ी अगवान है, चेयरमैन है पार्टी जो। ही जो मार्च है अमन मार्च यो शहीद बशीर खान के 23 मार्च और वर्जा है। एडो तो खुश थी थियां जो इन सिंध कराची में जो सिंध की दिल है उते वरी असां ॻाढ़ा कुहाड़ी वारा झंडा झूमंदे ऐं झरकंदे ॾिसूं था त सम्झो त अलाए केतिरी ख़ुशी थिए। ऐं सिंध धरती जो विरहाङो छा हिकिड़े इंच ते बि जेकॾहिं हिकिड़े इंच जो बि कंहिं नालो वठो त इहे समूरी सिंध उथली पवंदी। सिंध जे दुश्मन खे इहा हिमत ई कोन्हे, उनखे एतिरो माउ खीर ई न पीआरियो जो सिंध जो विरहाङो करे। असां सिंधी जेसिताईं आहियूं जेसिताईं सिंध जा वारस ज़िंदा आहिनि, जेसिताईं सिंध जा वारस ज़िंदा आहिनि तेसिताईं सिंध जीअंदी रहंदी ऐं सिंध संधियुनि ताईं जीअंदी रहंदी। यज़ीद पंहिंजो वर्जाउ कंदो रहंदो, असां सिंधी जीअंदा रहंदासीं। मार्च से तबसरो कयां या इहो ॿुधायां त असां छो गॾु थियासीं? भई ॿुधायो। असां गॾु न करे थिया आहियूं त असां पंहिंजे सिंध सां मोहबत कयूं था, धरती जे इंच इंच सां प्यार कयूं था। हिते अची उन्हनि कुवतुनि खे इहो ॿुधाइणो आहे त असां पंहिंजे सिंध सां मोहबत बि कयूं था, पंहिंजे सिंध जो तहफ़ुज़ बि ॼाणूं था। सिंध ते ॿियाई जी अखि रखंदड़, सिंध ते बुरी अखि रखंदड़ का बि कुवत हुजे सिंध जे इंच खे बि कुझु कोन थी करे सघे। हिते जेको रहंदो मोहबत सां रहंदो, सिंध ते बुरी नज़र रखी हिन धरती ते रहण जो गस कंहिं वटि कोन्हे को। इहो बि ॿुधाइणो हो त असां जेकर कश्मीर कंदकोट खां गॾु थिया आहियूं हिते त इहो ॿुधाइण त इहे असांजा सभु जोधा आहिनि जेके धरती खे माउ सम्झनि था ऐं उन धरती सां इश्क कनि था ऐं उन धरती जो तहफ़ुज़ बि ॼाणनि था। महिरबानी। असांजे पैगाम सिंध रैली जो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां ख़ासि तौर ते कराची में रहंदड़ पंहिंजे उर्दू भाइरनि खे इहो ॿुधायूं सम्झायूं त असां सिंध वासियुनि तव्हांखे साईं GM साहिब जी हुकूमत हथ पंहिंजो भाउ कयो आहे ऐं भाउ जो मक़सदु इहो आहे त तव्हां असां सां गॾु थी रहो। भाउ जो मक़सदु इहो कोन्हे तव्हां असांखे माउ खे असांजे वतन खे विरहाइण जी ॻाल्हि कयो। तंहिंजे करे अकुल खां कमु वठो, सम्झ खां कमु वठो। ईअं न थिए तारीख़ वरी तव्हांखे जेको आहे दर बदली जेको आहे नसीब थिए तारीख़ी तौर ते। इन करे असीं तव्हांखे पंहिंजो भाउ सम्झो आहे ऐं भाइर थी असां सां गॾु रहो। असीं तव्हांखे ॿिए दर्जे जो शहरी बि कोन था सम्झूं। जॾहिं असीं पंहिंजे मुल्क जा वारिस मालिक थी वियासीं त साईं GM साहिब जे ख़ानदान खे बि उहो ई हक़ हूंदो जेको उर्दू रहंदड़ माण्हू खे हक़ हूंदो। इन करे उन में को बि जेको आहे तफ़ावत ऐं फ़र्क़ु न हूंदो। इन करे तव्हां अकुल खां कमु वठो। तजुर्बे खां पोइ तव्हांखे हाणे अखियूं खुलणु खपनि। तजुर्बे खां पोइ तव्हांखे हाणे सम्झ अचणु घुरिजे त तव्हां हाणे असांजा ॿाहिरि थी रहो। पर जेको तव्हां असांखे माउ ते गाॾी ॾींदा रहंदव, तव्हां असांजे मुल्क वतन सिंध जे विरहाइण जी ॻाल्हि कंदव त इहो सिंधी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो ऐं तव्हांखे रतो छाइण खां सवाइ ॿियो कुझु नसीब न थींदो। सर जेकॾहिं ईअं अञा ताईं पंहिंजो पाण खे जेको आहे सिंध में सिंधी सम्झण जे लाइ तयारु बि न आहिनि, सिंधियुनि जे मथां मुसलसल हमला करण जे लाइ इहे हावी रहनि था, त इन्हनि खे मतिलबु कहिड़ो असां सिंधियुनि चूड़ियूं कोन पाए वेठा आहियूं। असां चुप करे वेही रहूं, लातालुक थी वेही रहूं, अखियुनि ते हथ ते रखी वेही रहूं, अखियूं मुटे वेही रहूं, ईअं कोन्हे। असां मुकमिल तौर ते सॼी सिंध सुजागत आहे। ॾिठो त मुख़्तलिफ़ पार्टियूं असेंबलियुनि खां वठी वेंदे रोडनि ताईं सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि। जीअं कालाबाग डैम ते सॼी सिंध मुतफ़िक़ आहे, सिंध जे वहदत ते बि जेको आहे सॼी सिंध मुतफ़िक़ आहे त उन वहदत ते थींदड़ वार कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबो। हाणे हिननि जी मर्ज़ी आहे, हिननि खे चॉइस आहे हिते असांजा ॿाहिरि थी रहनि या पितरो फसाद करे वरी तड़जी वञनि। मां सम्झां थो त हिन काफ़िले जी ज़रूरत हिन हवाले सां पई त केतिरा ई भेरा हूअं त जेकॾहिं ॾिसिजे त पुराणी प्रैक्टिस आहे, पर ताज़ो फ़रोग़ नसीम जॾहिं जेको वफ़ाक़ी काबीना जो मिनिस्टर आहे ऐं उहो जॾहिं कराचीअ खे सिंध खां अलॻि करण जी ॻाल्हि थो करे त मां सम्झां थो त इहो असांजो राइट आहे, सिंधी माण्हुनि जो राइट आहे, सिंधी क़ौम जो राइट आहे त सिंधी क़ौम जेका आहे उहा सॼी सिंध खे उथलाए ऐं इहो साबित करे त फ़रोग़ नसीम हुजे या PTI जी गवर्नमेंट हुजे या MKM सॼी हुजे, उहे बुनियादी तौर ते जेको आहे सो उहे सिंध दुश्मन आहिनि ऐं उन्हनि हमेशह जेको आहे सो सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि कई आहे। ऐं असां सम्झूं था त
जेड़ी महिल विरहाङो थियो, विरहाङे खां पोइ जॾहिं हिते हिंदुस्तान मां माण्हू लॾे आया, उहो हिकिड़ो तूफ़ान हुयो, महाॿोॾि हुई। उन महाॿोॾि में जेके लखे माण्हू आया, उन्हनि खे असां इन हवाले सां एक्सेप्ट कयो त लियाकत नेहरू पैक्ट थियो। लियाकत नेहरू पैक्ट में इहो चयो वियो त बाबा 1954 खां पोइ जेके बि हिंदुस्तान मां ईंदा उहे गैर क़ानूनी तौरु ईंदा। असां चैलेंज सां चऊं था त जेकॾहिं अवां ॾिसंदा त अध खां वधीक हिननि जा माण्हू जेके आहिनि उहे 1954 खां पोइ आया आहिनि, जिन खे असां सम्झूं था त उहे गैर क़ानूनी आयल आहिनि। उन खां अलावा श्रीलंका मां, ईरान मां, इज़्बिक मां, बर्मा मां, बांग्लादेश मां केतिरा ई बिहारी, बंगाली, ईरानी, सेलूनी, इज़्बिक या बर्मी जेके आहिनि उहे कराचीअ में आबाद आहिनि, सिंध जे ॿियनि शहरनि में आबाद आहिनि। उन्हनि जे नाले सां हैदराबाद, कराची में, सखर में कॉलोनियूं ठहियल आहिनि। त असां हीअ घुर था कयूं त घटि में घटि हीअ जेको अॼोको क़ाफ़िलो उहो हीअ घुर करणु आयो हो त घटि में घटि 1954 खां पोइ आयल सभु धारिया हितां कढो ऐं उन्हनि जा जेके बि इलीगल शिनाख्ती कार्ड आहिनि, इलीगल डोमिसाइल आहिनि या इलीगल उन्हनि जा वोट दाख़िल आहिनि। तव्हां ॾिठो त हिकिड़ो वफ़ाक़ी वज़ीर हुयो पर उहो बि 1954 खां पोइ आयो हो ऐं उनजो डोमिसाइल रद्द थियो आहे। त आउं सम्झां थो त ईअं अफ़गानिस्तान मां आयल हुजे, हिंदुस्तान मां, बर्मा मां, उन्हनि जो हिते को बि तुक नथो जुड़े जो हितां जा शहरी थियनि। उन खां सवाइ कराची जेका आहे उहा सिंध जी दिलि आहे ऐं कराची जेका आहे उहा सभिनी सिंधी माण्हुनि जी धड़कन आहे, राजधानी आहे असांजे सिंध मुल्क जी। ऐं सिंध मुल्क जे लाइ साईं जीएम सैद चयो आहे त भई सिंध मुल्क आहे ऐं सिंध मुल्क जूं जेके सरहदूं आहिनि उहे फितरत ठाहियूं आहिनि। उहे जेके आहिनि से के आम लीका कढी ऐं पाकिस्तान वांगुरु न आहिनि ठहियल, उन जे करे सिंध जूं सरहदूं फितरी आहिनि। उनखे हिकिड़े पासे खां किंजर आहे, ॿिए पासे खां कारूंजर आहे, टे पासे खां समुंड आहे। त असां था चऊं त उनजी चौधारी जेका तव्हां सरहद ॾिसंदव त उहा नेचुरल आहे, उहा फितरत, उहा कुदरत जोड़ी आहे। कुदरत जी जोड़ियल सिंध खे का बि ताक़त जेका आहे ड्राहे नथी सघे, ख़तमु नथी करे सघे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां रैली में शरीक धरती धणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त कराची सिंध आहे ऐं कराची सिंध जो हिसो आहे। सिंध हिकु आहे ऐं हिकु ई रहंदी। जयराम पड़ियार, सोच टीवी, कराची। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।